अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में मां आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। अॼु असांजो मौज़ू आहे क़ुरान जो मक़सदु। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। छाकाणि त रमज़ान शरीफ़ क़रीब अची रहियो आहे नाज़रीन इकराम, तंहिंजे करे जेको आहे सो इन जो तालुक़ु क़ुरान जो रमज़ान सां आहे। तंहिंजे करे असां हे जेके 2-3 हफ़्ता आहिनि रमज़ान ताईं ऐं इहो ई मौज़ू कंदुसि त क़ुरान जो असां सां कहिड़ो तालुक़ु आहे ऐं क़ुरान जो मक़सदु छा आहे। इमाम उबैदुल्लाह सिंधी हिकिड़ो वॾो इमाम गुज़रियो आहे ऐं मां जी त स्टडी इहा आहे त जंहिं अलाह साईं इमाम उबैदुल्लाह सिंधीअ खे जेको क़ुरान ते नज़र विझराई आहे न, छा आहे त अलाह जो कलाम ईअं आहे जीअं 100 खिड़कियूं हुजनि, हर खिड़कीअ मां तव्हां निज़ारो कंदव त तव्हांखे उहो दर्शन थींदो अलाह जी ॻाल्हि जो। लेकिन जंहिं खिड़कीअ मां मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जी नज़र क़ुरान ते पई आहे न, ईअं सम्झो त ॼण हुनजी इल्हामी नज़र पई आहे। हू चवे थो त क़ुरान शरीफ़ जेको आहे इन जो मक़सदु आहे, जेको सो मां हुनजे कोटेशन ते अचां थो, हे क़ुरानी शऊर इनकलाब इन जो किताबु आहे। चए थो क़ुरान हकीम जो सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त अहिड़ी सोसाइटी पैदा कजे जेका सिरात मुस्तक़ीम ते हले ऐं जेको आहे सो ऐं ॿियो ॻाल्हि त इहो हर माण्हू जे ज़हन में हुजे त हिन ज़िंदगीअ में अचण ते ॼमण ऐं मरण उन जो मक़सदु आहे अहिड़ी सोसाइटी पैदा करे उन में शामिल थियणु, ॿियो को पर्पज़ कोन्हे लाइफ जो। निमाज़, रोज़ो, इहे सभु शयूं उन पर्पज़ लाइ आहिनि। जीअं अलामा इक़बाल चयो आहे त मेरी ज़िंदगी का मक़सद तेरे दीन की सरफराज़ी, मैं इसीलिए मुसलमान, मैं इसीलिए निमाज़ी, यानी दीन जी सरफराज़ी। या ॿियनि लफ़्ज़नि में चइजे त इस्लाम जो डोमिनेंस, या ॿियनि लफ़्ज़नि में चइजे अदुल इंसाफ़ जो क़ाइमु थी वञणु हिन धरतीअ ते, इहो ज़िंदगीअ जो मक़सदु आहे। ज़ाहिर आहे कि अदुल इंसाफ़ क़ाइमु करण लाइ का सोसाइटी खपे, हिकिड़ा माण्हू खपनि उन में सिविल सोसाइटीअ में, ऐं उहे ख़ुदि पंहिंजे किरदार जा जेके धणी हुजनि, बहितरीन किरदार जा मालिक हुजनि। अहिड़नि माण्हुनि जी जॾहिं सोसाइटी ठहंदी त अदुल इंसाफ़ क़ाइमु थींदो। ऐं हालांकि इस्लाम, पाकिस्तान इस्लामी मुल्क आहे, उनजे कानून सॼो इस्लाम जो आहे, पर असल इशू आहे इम्प्लीमेंटेशन ऐं निफ़ाज़ कोन्हे को, कानूननि ते केरु हले कोन थो। ऐं हलाइण वारा माण्हू जेके आहिनि से बेदीना बि आहिनि, करप्ट बि आहिनि, इला माशा अल्लाह। त उहे कीअं निज़ाम हलाईंदा? जेको असांजे थाणो ऐं पुलिस जो कल्चर आहे, उहो कीअं इस्लामी निज़ाम जे अदुल इंसाफ़ जो निज़ाम क़ाइमु कंदो? पघारूं उन जूं घटि ऐं उनखां पोइ मथां उन्हनि ते थाणनि ते भत्ता, इहो कीअं हलंदो? तपेदारी निज़ाम खे ॾिसो, को बि हिते यानी इंसाफ़ जो चांस नज़र नथो अचे। हाणे असां इहो चवणु चाहियूं था त रमज़ान शरीफ़ जेको आहे असांखे हर साल मिले थो ऐं अलाह ताला खां दुआ आहे कि असांखे नसीब करे। ज़रूरी न आहे त असांखे नसीब थिए, ॿुधंदड़ वारनि खे बि मां अर्ज़ु थो कयां, ज़रूरी न आहे। हे माण्हू मरनि पिया था रोज़ानो, किथे कार खे बाहि थी लॻे, कि अलाए केतिरा माण्हू मरी था वञनि, त गारंटी त का कान्हे। पर जेकॾहिं रमज़ान शरीफ़ असांखे हासिलु थिए थो त इहा बि गारंटी कान्हे त इन खां पोइ ॿियो रमज़ान नसीब थींदो, में बि आख़िरी रमज़ान आहे। तंहिंजे करे असांखे खपे त इन रमज़ान शरीफ़ खे जे अलाह नसीब करे अल्हम्दुलिल्लाह, त इन्हीअ खे ज़िंदगीअ जो ईअं डील कयूं ॼणो आख़िरी रमज़ान आहे। रमज़ान शरीफ़ ऐं क़ुरान जो पाण में ॻंढियल तालुक़ु आहे, छो त अलाह ताला फरमाए थो शहर रमज़ान उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान, माना रमज़ान में असां क़ुरान खे नाज़िल कयो आहे। या ॿियनि लफ़्ज़नि में रमज़ान शरीफ़ जी फज़ीलत क़ुरान जे नाज़िल हुजण जे करे आहे। माना रमज़ान शरीफ़ जी जेका फज़ीलत ऐं जेका हुनजी आहे इज़त आहे, उहा आहे क़ुरान जे हुजण जे करे, जो इन में क़ुरान नाज़िल थियो आहे। तंहिंजे करे इन्हनि ॿिन्ही जो गहरो तालुक़ु आहे। त रमज़ान शरीफ़ में जंहिं माण्हूअ क़ुरान न सम्झो त हुन उन मक़सद खे पंहिंजो फोत करे छॾियो। ठीकु आहे, हुनजा फ़र्ज़ रोज़ा थींदा, पर क़ुरान खे न सम्झण जे करे हुनखे नुक़सानु पहुचंदो ऐं पंहिंजो माना हू फ़ाइदो हासिलु न करे सघंदो। हे हदीस शरीफ़ आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, त सियाम वल क़ुरान यशफ़आन लिल अब्द यौमल क़ियामत। चए थो रोज़ो ऐं क़ुरान
बाने जी शिफ़ायत कंदा क़यामत जे ॾींहं ते। यक़ूल सियाम, पहिरीं ॻाल्हाईंदो रोज़ो, ऐं रबी, ए मुंहिंजा रब साईं, मनअत ताम व शहवा, जी मां हिन खे मानी खाइण पीअण खां रोकियो ऐं शहवत या बुराईअ खां रोकियो। ज़ाहिर आहे त रमज़ान शरीफ़ में ज़बान जो कंट्रोल, कंहिंखे कूड़ी शादी न आहे ॾियणी, कूड़ न आहे ॻाल्हाइणो, रुश्वत न आहे वठणी। पर जेकॾहिं को माण्हू रमज़ान जे रोज़े में पंहिंजी शहवत खे कंट्रोल या बुराईअ खे कंट्रोल नथो करे त पोइ माना हुनजो इहो क़बूल कोन्हे रोज़ो। फयशफ़अनी फी, त उहो रोज़ो चवंदो त अलाह साईं हिन, छाकाणि त हिन मानी बि कान खाधी, उन खां अलावा हिन पंहिंजे बुराइयुनि खे रोकियो, शहवत खे कंट्रोल कयईं। फशफ़ेनी फी, मां जी अर्ज़ु आहे त हिन जी शफ़ात क़बूल कयो। यक़ूल क़ुरान, वरी क़ुरान गॾु हूंदुसि, उहो ॻाल्हाईंदो हिकु नौजवान जी शिकिल में। चएसि थो मनअतहुल नौम बिल्लैल, चए थो मां माना क़ुरान चए थो मुंहिंजे करे ही राति जो निंड खां रुकियो रहियो। छाजे लाइ करे मुंहिंजे, माना मूंखे सम्झण जी कोशिश में पढ़ंदो रहियो। फशफ़अनी फी, तंहिंजे करे इन्हीअ खे रुकेसि था त मुंहिंजी शफ़ात क़बूल करे हिन शख़्स जे बारे में। त अलाह ताला ॾिसंदो त वाक़ई इहे सभु ॻाल्हियूं हिन माण्हूअ कयूं आहिनि। माना ईअं न त रोज़ो रखे 35 मिंटनि वारी तराई पढ़ी ठक वञी वेही रहियो फिल्मुनि ते या सुम्ही पियो, न, बल्कि राति जो जागे क़ुरान खे सम्झण जे लाइ। हिते मां पढ़णु कोन थो चाहियां, मां सम्झण जी ॻाल्हि थो कयां। राति जो जागे क़ुरान खे सम्झण जे लाइ ऐं निंड फिटायईं क़ुरान खे सम्झण जे लाइ, त पोइ चए थो फशफ़ेनी फी, त क़ुरान चवंदो मुंहिंजी शिफ़ात क़बूल कर। त काल त अलाह ताला चवंदो फयुशफ़आन, आऊं तव्हां ॿिन्ही जी सिफ़ारिश क़बूल कई। हाणे ॿुधायो सही त इहे रुॻो शिफ़ात जेका थींदी, इन सां केतिरो असांखे फ़ाइदो पवंदो, केतिरियूं असांजी ताराज़ी जेका गुनाहनि सां भरियल हूंदी, उन ते वज़न जेको सो हल्को थींदो। हाणे रमज़ान शरीफ़ में क़ुरान कीअं सम्झिजे? जिथे फैसिलिटी न आहिनि, बाबा तव्हां तरावी पढ़ी अचो था त घर में जेको सिपारो पढ़ी आयो उनखे वरी माना सां पढ़ो, आस्ते आस्ते पढ़ो, नरमीअ सां पढ़ो, भली नोट्स वठो, भली राति जो 12-1 थी वञे, परवाह न। जाॻायो, निंड फिटाईंदव त शफ़ात कंदो। अल्हम्दुलिल्लाह, असां हिते तंज़ीम इस्लामीअ जे डॉक्टर इसरार में जेका तंज़ीम इस्लामी आहे, डॉक्टर इसरार साहब जेको आहे सो हिते क़ुरान जी हिकिड़ी ॼण जंड पीठो आहे सॼे मुआशिरे में। पोइ जेके बि हीरा आहिनि उहे हुन सां अची चंबड़नि था। डॉक्टर साहब जेको सो चयो त क़ुरान सम्झी पढ़ो, इन जी हुन तहरीक हलाई। ऐं ख़ासि तौर रमज़ान शरीफ़ में जेके आहिनि से तरावीन जे दौरान हिकिड़ो रवाजु हुन विधो त तरावीन सां गॾु क़ुरान जी माना ॿुधाई वञे। तंहिंजे करे हिकिड़ो रवाजु निकितो त बाबा 4 तरावीन खां अॻु में जेकी बि क़ुरान 4 तरावीन में पढ़ियो वञे उनजी माना मफ़हूम ॿुधाइजे। उनजो आसान तरीक़ो आहे त मल्टीमीडिया, जीअं हींअर तव्हां हीअ स्क्रीन ते ॾिसो पिया था, ईअं तव्हांखे मस्जिद में बि स्क्रीन ते क़ुरान ॾिसण में ईंदो। पोइ उहे 4 तरावीन जो क़ुरान आणे तव्हांखे हुनजो मफ़हूम या क़ुरान जो बयानु कंदा। पोइ वरी इमाम 4 तरावियूं पढ़ंदो। अहिड़े तरीक़े सां जेके आहिनि से तरावियूं थी रहियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, सिंधीअ में जेको आहे सो तरावियूं हिते बाईपास ते मस्जिद आहे जामिअल क़ुरान, उते थियूं थियनि। उर्दूअ में जेके तरावियूं आहिनि से मेरीना हाल आहे पंहिंजो मां जी अस्पताल जे आस पास, उन्हीअ में एयर कंडीशन हाल आहे, ख़वातीन ऐं मर्द उर्दूअ में तर्जुमो थींदो, तरावियूं पढ़ायूं वेंदियूं। हीराबाद में जेको आहे सो बि उते जेको आहे सो तरावियूं पढ़ाई वेंदियूं उर्दूअ में। टंडो आदम में उर्दू में तर्जुमा थींदा। इंशाअल्लाह नवाबशाह में असां शुरू करे रहिया आहियूं, उर्दू या सिंधीअ में तर्जुमो थींदो। ऐं सिंध यूनिवर्सिटी कॉलोनीअ में बि सिंधीअ में तर्जुमो थींदो ऐं क़ुरान पढ़ंदो। इहो आहे जेकॾहिं तव्हां घर में नथा पढ़ी सघो त अचो तराविन सां गॾु क़ुरान खे पढ़ो ऐं 3-3.25 कलाक तव्हांखे लॻंदा अलाह जे रस्ते में। रमज़ान जी भलारी राति में 3 कलाक जेकॾहिं तव्हां वेही क़ुरान ॿुधंदव ऐं तरावियूं पढ़ंदव त तव्हां सम्झो था त चवनि था त 1 आयत क़ुरान जी सम्झण ते 100 रकात नफ़लनि खां वधीक अजुर आहे। तंहिंजे करे अमूमन असां जेको डिस्ट्रीब्यूट था कयूं से तक़रीबन 150 खां 200 आयतूं असां हर रोज़ तर्जुमो कंदासीं। त 200 खे तव्हां 100 सां कयो त 20,000 नफ़िल त रुॻो तव्हांखे वेठे मिली वेंदा। अलाह ताला खे माण्हू पसंदि आहिनि न जेके इहे जेके ॿधा जेके आहिनि से सवाब जा ज़रिया अख़्तियार कनि था। तंहिंजे करे
हाणे ब्रेक वठूं था ऐं असीं वरी क़ुर शरीफ़ जी अहमियत ख़ुदि क़ुर में छा आहे उहो मां हींअर अॻिते पंहिंजे हिन मौज़ूअ खे हलाईंदुसि इनशा अल्लाह ताला। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। पहिरीं ॻाल्हि त इहो असांखे ज़हन मां कढणु खपे त क़ुर शरीफ़ सम्झणु ॾुखियो आहे। बल्कि मां तव्हांखे आयत ॿुधायां थो सूरत जुमा मां, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वल्लज़ी बअस फिल उम्मीयीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। तर्जुमे में अचे थो त अल्लाह थो फरमाए त असां इहो क़ुर शरीफ़ अल्लाह जो रसूल जेको हुनखे क़ुर सेखारे पियो ऐं हुननि खे पाक पियो करे ऐं किताब जो इल्मु ॾिए थो, उहे हुआ जेके पढ़ियल ई कोन हुआ, फी उम्मीयीन। इन जो मतिलबु थियो त क़ुर शरीफ़ जी जेका लेवल आहे उहा आहे त आम अणपढ़ियल माण्हू बि जेकॾहिं क़ुर जे लफ़्ज़ी तर्जुमो ॿुधंदो ऐं उन ते अमल कंदो त जन्नत हासिल करे सघे थो। क़ुर जी इल्लतूं ऐं हिकमतूं आलमनि जो कमु आहे, लेकिन असां जहिड़नि जे लाइ एतिरो आहे त असां क़ुर जी सवली माना पढ़ूं ऐं उन माना खे अमल कयूं, बसि काफ़ी थी। मिसाल तौरु क़ुर शरीफ़ में अचे थो कूड़ी शादी न ॾियो, बसि मां ॿुधी हाणे मां चवंदो बाबा मां कूड़ी शादी न ॾींदुसि। हा, आलमनि वटि किताब हूंदा चवंदा कूड़ी शादी जा नुक़सान कहिड़ा, उहो पाण ॼाणनि, मां न ॾींदुसि। इहो आहे असांजो क़ुर ते अमल। तंहिंजे करे असल में क़ुर शरीफ़ हिकिड़ो कोर्स आहे जंहिंमां पेपर थो थिए, ऐं इहो कोर्स आहे ई नंढे में नंढी लेवल खां शुरू थो थिए। आम माण्हू बकरार जेको काठियूं थो करे, मज़ूरी करण वारा हारी, ही क़ुर असल में आहे ई इन तबिके जी लेवल खां शुरू थो थिए। क़ुर पाण थो चए हुवल्लज़ी बअस फिल उम्मीयीन कि अल्लाह ताला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मुबऊस कयो त उनखे क़ुर सेखारे कंहिंखे उम्मीयीन जेका पढ़ियल ई कोन हुआ, जेके हिसाब किताब कोन थो अचे। तंहिंजे करे क़ुर शरीफ़ आहे इन लाइ, ऐं न सिर्फ़ उन वक़्त जे अणपढ़ियल तबिके लाइ, व आख़रीन मिनहुम लम्मा यलहक़ू बिहिम व हुवल अज़ीज़, बल्कि उन्हनि जे लाइ बि जेके बाद में ईंदा ऐं क़ुर पढ़ंदा उन्हनि जे लाइ बि हुआ। ज़ालिक फ़ज़लुल्लाह यूती मन यशा, माना अल्लाह साईं जेको क़ुर खे आसानी कई आहे जो हर तबिके जो माण्हू जन्नत में वञी सघे थो जेकॾहिं पंहिंजी ॿोलीअ में क़ुर ॿुधंदो, त रब चए थो ज़ालिक फ़ज़लुल्लाह, इहो आहे अल्लाह जो फज़ल, यूती मन यशा, जंहिंखे रब साईं ॾिए, वल्लाह ज़ुल फ़ज़लिल अज़ीम, बेशक अल्लाह ताला वॾे फज़ल वारो आहे। तंहिंजे करे अल्लाह साईं खे ख़बर हुई त के माण्हू अचे माण्हुनि खे ड्रेजारींदा, पोइ उन्हनि खे पंहिंजी माफ़िया ऐं ग्रुप ठाहिणो आहे, फिरके वारी करणी आहे, माण्हुनि खे न न न तव्हांजो कमु कोन्हे त क़ुर तव्हां पढ़ो या ॿुधो ऐं माना कयो। पर इन्हनि खे रोकण जे लाइ इन्हनि माण्हुनि खे अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में सूरह कमर में 4 दफ़ा चए थो वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्र, माना बेशक तहक़ीक़ गारंटी आहे त असां क़ुर खे नसीहत हासिल करण लाइ निहायत आसान कयो आहे। हल मिन मुद्दकिर, आहे कहिड़ो नसीहत हासिल करण वारो? जॾहिं अल्लाह थो चवे त माना क़ुर खे नसीहत लाइ आसान कयो आहे। हे जेको साहु खणूं था, इहा आसानी आहे या न आहे? या साहु ॾुखियो थिए, पहिरीं हवा अचे, पोइ वरी उनखे किथे छंडियूं, वरी उनखे पचायूं, वरी गरम कयूं, वरी उन मसाला विझूं, पोइ साहु खणूं, इहो थियो ॾुखियो। डायरेक्ट साहु अचे थो, खणूं पिया था। क़ुर बि ईअं आहे, जीअं हवा में साहु था खणूं, क़ुर बि ईअं आहे त जेकॾहिं असां हुनजी पंहिंजी ॿोलीअ में सादी माना बि कंदासीं त असां जन्नत में वञी सघूं था, बशर्ते के असीं हुन ते अमल कंदासीं। लेकिन हिकिड़ा माण्हू क़ुर जे इल्म ते तफ़सीरूं लिखनि, छा बि कनि, पर पाण अमल न कनि। रब साईं फरमाए थो मसलुल लज़ीन हुमिलू तौरात सुम लम यहमिलूहा, चए थो जिन खे असां हिते अल्लाह ताला तौरात जी ॻाल्हि थो, पर क़ुर जी साॻी ॻाल्हि आहे त जिन खे तौरात खे सम्झी अवाम में फैलाइण ऐं अवाम ताईं पहुचाइण जी ज़िमेदारी ॾिनी, सुम लम यहमिलूहा, उन्हनि इहा ज़िमेदारी अदा न कई, पोइ इन्हनि माण्हू इल्म जे बावजूद बि कमसल हिमार, इहे ईअं ईअं गॾु यहमिल असफारा, जंहिंजे मथां सिपारा रखियल हुजनि। असल शइ अमल आहे। तंहिंजे करे क़ुर में अचे न अफला यतदब्बरूनल क़ुरान अम अला क़ुलूबिन अग़फ़ाला,
माना हिते माना आहे त क़ुर खे तदब्बुर छो नथा कनि, लेकिन अॼुकल्ह तदब्बुर जी माना जेका अचे पई थी उहा आहे अमल। माना थी त इहे माण्हू क़ुर ते अमल छो नथा कनि, छा दिलनि ते ताला अथनि? असांजो कमु आहे जॾहिं का ॻाल्हि ॿुधूं त उन ते अमल कयूं, इहो आहे असांजो तदब्बुर, इहो आहे असांजो तफ़क्कुर, इहो आहे असांजो क़ुर ते अमल। अलाह ताला फरमाए थो किताबुन उनज़िल इलैक, हाणे इहो ख़िताब त आहे वाहिद जे सीगे में ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़िताब, लेकिन मां सम्झाइण ख़ातिर इन खे जमा जे सीगे में पाण ते खणी थो अचां तव्हां ते। चए थो किताबुन उनज़िल इलैक, ही क़ुर शरीफ़ असां तव्हां ॾे नाज़िल कयो आहे। फला यकुन फी सदरिक हर्जुम मिनहू, त इन्हीअ जे आयतूं जॾहिं तव्हां ॿुधो त इन्हीअ जे बारे में तंगी न दिलि में महसूसु कयो, तुंज़िर बि त माण्हुनि खे ख़बरदार कयूं। मिसाल तौरु अलाह साईं क़ुर शरीफ़ में चए थो त अलाह अकेलो आहे, सभु कम हू पाण थो करे। हाणे तव्हां डिॼंदव त हाणे हीअ आयत मां हिननि खे ॿुधाईंदुसि, पोइ चवंदा हा तूं असांजी मुखालफ़त थो करीं, बल्कि तव्हां अलाह थो चए त दिलि में तव्हां ख़ौफ़ न महसूसु कयो। व ज़िक्रा लिल मोमिनीन, न ही मोमिननि जे लाइ हिन में नसीहत आहे, बल्कि अलाह फरमाए थो इत्तबिऊ मा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम, माना तव्हां हिन क़ुर ते हलो जेको तव्हांजे रब तव्हां ते नाज़िल कयो आहे, तव्हां लाइ नाज़िल कयो आहे। वला तत्तबिऊ मिन दूनिही औलिया, क़ुर जे मुक़ाबले में सभु इल्म छॾे ॾियो। अलाह माना इन्हीअ खां सवाइ इत्तबिऊ मा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिऊ मिन दूनिही औलिया, माना क़ुर जे मुक़ाबले में जेकॾहिं का तक़ीर अचे उनखे छॾे ॾियो। क़ुर जे मुक़ाबले में तव्हांखे किताब ॾिसो छॾे ॾियो। कलीलन मां तज़क्करून, अलाह फरमाए थो इहा ॻाल्हि चंद माण्हू इन में कामयाबु थियनि था करण जे लाइ, न त ॿिया वेही था वञनि तक़ीर में। हिकिड़ो आयो अचे तक़ीर कयईं, शिरक साबित करे वियो, वरी बिदअतूं साबित करे वियो, वरी क़ुर जे बारे में ड्रेजारे वियो। हिन लाइ 14 इल्म खपनि, तव्हांखे सम्झ में न ईंदो। होॾां क़ुर में अलाह चयो आहे त मां असां लक़द यस्सरनल क़ुरान ज़िक्र, असां आसान कयो आहे क़ुर सम्झण लाइ, हे तव्हांखे ड्रेजारे वियो त मथां क़ुर में हथु विधो अथव। पोइ अलाह साईं फरमाए थो जेको अलाह थो चवे क़ुर में इन ते तव्हां कयो ऐं ॿियनि ॻाल्हियुनि खे न कयो। किताबुन उहकिमत आयातुहू, अलाह फरमाए थो जेके क़ुर में आयतूं आहिनि सभई हिकमत सां भरियलियूं आहिनि, विज़डम आहिनि हिन में। सुम फुसिलत, वरी उन्हनि खे आसान ज़बान में अलाह ताला असांजे लाइ उन खोले रखियो आहे। मिन लदुन हकीमुन ख़बीर, ऐं कंहिंजे तरफ़ां जेको हिकमत वारो आहे ऐं जेको ॼाणे थो। ऐं कहिड़ी हिन में वॾी हिकमत कहिड़ी आहे? अल्लाह ताबुदू इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ कंहिंखे बि हाजत रवाई लाइ न सॼो। हिते ताबुदू जो लफ़्ज़ी तर्जुमा इबादत करणु, लेकिन सॾणु माना दुआ घुरणु, उहा इबादत जी चोटी आहे। अदुआ हुअल इबादा, असल में इबादत आहे ई दुआ, या अदुआ मुखल इबादा, या दुआ इबादत जो मग़ज़ आहे। तंहिंजे करे अल्लाह ताबुदू इल्लल्लाह, तव्हां अल्लाह खां सवाइ कंहिंखे न सॼो। इन्ननी लकुम मिनहू नज़ीरुं व बशीर, ऐं मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो मां तव्हांखे इन्हनि जे बारे में ड्रेजारींदड़ बि आहियां ऐं ख़ुशख़बरी बि ॾींदड़ आहियां। ऐं ॿियो वनिस्तगफिरू रब्बकुम, तव्हां जेकॾहिं ग़लतियूं अॼु ताईं कयूं आहिनि त तव्हां इस्तग़फार कयो पंहिंजे रब जे आॾो। सुम तूबू इलैहि, ऐं पोइ इन्हनि ग़लति कम न करण जे लाइ तौबह कयो। अलाह चए थो जेकॾहिं तव्हां ॿई कम कंदव न, युमतिउकुम मताअन हसनन, त आऊं तव्हांजी हिन ज़िंदगीअ में बहार आणे छॾींदुसि। युमतिकुम मताअन हसना इला अजलिन मुसम्मा, जेसि ताईं तव्हांजो मौत जो टाइम ईंदो तेसि ताईं तव्हांजी ज़िंदगी गुल बहार थी वेंदी। केतिरा? कंहिंजे लाइ? अलाह जे क़ुर खे ॿुधो, ऐं उन खां पोइ जेकॾहिं पोयां क़ुर ॿुधण खां पोइ तव्हांखे अहसासु थींदो त असां कहिड़ियूं ग़लतियूं कयूं आहिनि, उन ते तौबा कयो त बक़ाया ज़िंदगी तव्हांजी बहितरीन थींदी। हाणे इहा कीअं तव्हांखे ख़बर पवंदी त हे मां शइ ग़लति कई आहे? उहो क़ुर खे ॿुधण सां। उहो तॾहिं थींदो जॾहिं हिन रमज़ान शरीफ़ में तव्हां जिते तर्जुमो कजे थो वञे उन में वेंदव, माइनि सूदो मर्दनि सूदो, इहे जेके मां 3 जायूं इन्हनि 3 जायुनि ते औरतूं बि अची सघनि थियूं। घणे भाङे 3 जायुनि ते एयर कंडीशन हाल आहिनि। चांहि तव्हांखे पियारींदा, मिनरल वाटर तव्हांखे पियारींदा, तव्हां उते ईंदव त क़ुर जा मतवाला तव्हांखे मिलंदा, तव्हांजी हुन सां दोस्ती थींदी जेके अलाह जे क़ुर खे सम्झणा आहिनि। औरतुनि जो आहिनि कासमाबाद में 200-250 मायूं नौजवान औरतूं पोड़ियूं सभु अची वञनि थियूं जेके पाण में मिलंदियूं ऐं हिननि जी हिकिड़ी सोसाइटी पाण में ठहंदी, छाकाणि त हे सभु क़ुर खे ॿुधण आयूं आहिनि। त इहो जेको अलाह फरमाए थो त
त तव्हांखे मां बहार बहार करे छॾींदुसि, तव्हांजी ज़िंदगी सुठी थींदी। ऐं ॿियो यू त कुल ज़ी फज़ल फज़लऊ, ऐं हर भले माण्हूअ खे अलाह ताला चए थो मां फज़ल वधाए ॾींदुसि। फ़इन तवल्लऊ, पर जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि ते न हलंदव, इहे जेके हींअर रब साईं तव्हांखे शयूं चयूं आहिनि, त फ़इन्नी अख़ाफ़, त आउं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ौफ़ आहे अलैकुम, तव्हांजे बारे में अज़ाब यौमिन कबीर, वॾे ॾींहं ते तव्हांखे पोइ अज़ाब थींदो। रब साईं फरमाए थो अलिफ लाम रॉ तिल्क आयातुल किताबिल मुबीन, यानी अलाह चए थो ही जेकी आयतूं आहिनि अहिड़े किताब जी आहिनि जंहिंजी माना सवली ऐं ज़ाहिर आहे, हिन में का शइ जेका आहे सा ॾुखी कान्हे का, बल्कि इन्ना अंज़लनाहु क़ुरआनन अरबियन, हे क़ुर शरीफ़ अरबीअ में इन लाइ आंदो वियो आहे लअल्लकुम तअक़िलून, त जीअं तव्हां सम्झी सघो। छो त अरबी जेका आहे सा उन में तब्दीली कान थी अचे। शेक्सपियर जी अंग्रेज़ी अॼु असीं पढ़ी कोन था सघूं, शाह लतीफ़ जी सिंधी अॼु असीं माना कोन था करे सघूं, लेकिन अरबी जेका आहे सो उन में चेंज कान थी अचे, तंहिंजे करे हुनजी माना क़ुर जी महफ़ूज़ आहे। तॾहिं अलाह थो चए त हिन में जेकॾहिं हिन जी आयतुनि जी मानाउनि में ऐं लफ़्ज़नि में तब्दीली अचे त पोइ तव्हां कीअं हुनखे सम्झंदव। चए थो मां अरबीअ में इन लाइ लाथो आहे त जीअं तव्हां इन ॻाल्हि खे सम्झो ऐं क़ुर सम्झी पढ़ो। ब्रेक वठूं था, इनशाला ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। प्रोग्राम फलाह में भली कार। अॻिते रब साईं ॾिसो त ही क़ुर जी ॻाल्हि क़ुर मां आहे। रब साईं चए थो तिल्क आयातुल किताब क़ुर मुबीन जी माना ॿुधाई मां। अॻिते थो चवे रुब्बमा यवदुल लज़ीन कफरू लौ कानू मुस्लिमीन, चए थो यादि रखो जेके क़ुर नथा ॿुधनि ऐं उन जे करे फेल थींदा, इहे माण्हू ज़रूर को टाइम ईंदो जो चवंदा लौ कानू मुस्लिम, काश असां अलाह जा फरमान बरदार हुजऊं, काश असां क़ुर ॿुधऊं हा ऐं असां अलाह जा फरमान बरदार थी वञूं हा। अलाह चए थो अहिड़ा माण्हू जेके अॼु बि क़ुर खे नथा ॿुधनि, हुनजी ज़िंदगीअ जो हिसो न आहे। छो त अलाह चए थो मां कलाम अलाह माना अलाह तव्हां सां गुफ़्तगू थो करे। हाणे जंहिं तव्हांखे पैदा कयो उहो तव्हां ॻाल्हाइण थो चाहे, तव्हांखे टाइम कोन्हे जो हुनजी ॻाल्हि ॿुधो। वरी वधि में वधि तव्हां उन ॿोलीअ में ॿुधो था जेका तव्हांजी ॿोली कान्हे का, उहा बि अलाह जी ॻाल्हि तव्हां ताईं कान पहुचंदी। त अलाह चए थो पोइ अहिड़ा माण्हू जेके अञा बि नथा सुधरनि, उन्हनि खे कलाम अलाह सां तकबुर आहे, इहो टेगर आहे त अलाह ॻाल्हाए माण्हू खे टाइम कोन्हे जो हुनजी ॻाल्हि ॿुधे। ऐं रमज़ान शरीफ़ अचे थो, इन में बि हुननि खे टाइम कोन्हे जो 2-3 कलाक राति जो वेही क़ुर खे माना सां पढ़नि। त अलाह चए थो अहिड़नि जे लाइ ज़रहुम, पोइ छॾे ॾियो हिननि खे। तव्हांजो कमु आहे मैसेज ॾियणु। हाणे मूं तव्हांखे मैसेज पहुचायो न, मां तक़ीद त कोन थो कयां, मां त क़ुर जी ॻाल्हि पियो थो तव्हांखे ॿुधायां। चए थो ज़रहुम छॾियोनि, याकुलू वञी पेट भरे खाइनि, वो यतमतऊ भली ऐश कनि, वो युलहिमुल अमल भली हिननि खे जेके उमेदूं ऐं वध घण जी जेका आहे जेके उमेदूं हुनखे बर्बादु कनि। फसौफ यालमून, उमिरि खुटण वारी अथनि, देरि कान्हे का, पाण ई ख़बर पवंदनि त जेको हिननि खे केॾो नुक़सानु पहुतो आहे इन ॻाल्हि जे करे। अलाह ताला फरमाए थो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी, अलाह जी तारीफ़ आहे, अलाह पंहिंजो थो करे चहे अंज़ल अला अब्दिल किताब, पंहिंजे बाने ते ई क़ुर नाज़िल कयो, वलम यजल लहू इवजा, ऐं इन क़ुर में का अंदरूनी माना कान रखी अथसि। माना ईअं न त को माण्हू अचे हिकिड़ी आयत पढ़ी, जीअं शाह जा शेर आहिनि, शाह जो शेर ससुअ जी ॻाल्हि थो करे, वरी अंदरां माना थी निकिरे थी अलाह जी ॻाल्हि थो करे। क़ुर में अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। क़ुर जी जेके लफ़्ज़नि जी ज़ाहिरी माना उहा ई, अंदरीनी माना हिन में ॿीण कोन्हे को। तंहिंजे करे इहे फिरके वारा मरी विया जेके क़ुर जी अंदरियूं मानाऊं कढी ऐं 1 खां 3 ॻाल्हियूं था कनि। वलम यजल लहू इवजा कई मल्ले युनज़िर बासन शदीदन, इहो क़ुर अलाह ताला इन लाइ ॾिनो आहे त उन्हनि माण्हुनि खे सख़्तु ख़बरदार कयो वञे, मिन लदुनहू अलाह जी तरफ़ां, युबशिरुल मोमिनीन, ऐं मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾिजे, अल्लज़ीन जेके यअमलून सालिहात, नेक कम कनि था, अन लहुम अजरन हसना, त बाबा तव्हांखे ॾाढियूं शयूं सुठियूं मिलंदियूं, तव्हांखे ॾाढो अजुर मिलंदो, मा किसीन फीही अबदा, ऐं इहे तव्हांजो अजुर या तव्हांजी नयूं नेमतूं इहे खुटंदियूं कोन। युनज़िर लज़ीन क़ालू अत्तख़ज़ल्लाहु वलदा, ऐं उन्हनि खे ख़बरदार कयो जेके चवनि था अलाह खे पुटु आहे। ज़ाहिर आहे त तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं जिननि जो टोलो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ बि पढ़ी लंघिया त क़ुर चऊं बीह ॿुधनि त उन्हनि जो एतिरे ई टुकड़े में हुनजो
कॉन्सेप्ट क्लियर थी वियो ऐं पंहिंजे वञी जिननि खे चयूं त बाबा असां क़ुर अजीब ॿुधो आहे, असां वटि ईमान आंदा। जिननि चयो छा कंदव हाणे ईमान आणे, चई असां अलाह सां हाणे शिरक न कंदासीं। चई छो? चई चरिया तव्हांखे ख़बर न आहे त अलाह जो शान केॾो आहे? चयो केॾो अथसि? चई पुट बि कोन्हेसि। त ज़ाहिर आहे त अलाह ताला जेको पुट जंहिंखे न आहे उहो ॿियनि खे कीअं शरीक कंदो पंहिंजे कारखाने में? हा जेकॾहिं मिसाल तौर हिकिड़ो सेठ आहे, उनखे कारखाने हलाइण में ज़रूरत आहे त पहिरीं त पुट शादी करे पुट आणींदो न, पोटा आणींदो जेके कारखाने खे हलाइनि। जॾहिं अलाह ताला पंहिंजो पुट ई न वरितो आहे त उहो कीअं ॿिए खे जेको आहे सो पंहिंजे कारखाने में शामिल कंदो त हलिया वेह मूंसां गॾु ऐं अचु त गॾिजी हिनखे हलायूं? न, अलाह फरमाए थो त अलाह ड्रिॼारे थो उन्हनि खे जेके चवनि था अलाह खे पुट आहे। मा लहुम बिही मिन इल्मियूं वला लिआबाहिम, इन ॻाल्हि जो तव्हां वटि न इन्हनि वटि इल्मु आहे न हिन जे बाबनि वटि इल्मु आहे। कबुरत कलिमतुन तख़रुज मिन अफ़वाहिम, इहा वॾी ॻाल्हि था ज़बान मां कढनि। ईं यक़ूलून इल्ला कज़बा, अलाह चए थो कूड़ था हणनि। पोइ अलाह ताला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए थो त तव्हांजो कमु आहे क़ुर ॿुधायो, सवली माना सां ॿुधायो, सवली अरबीअ में ॿुधायो। फल अल्लक बाख़ियुन नफ़्सक अला आसारिहिम, पोइ तव्हां पंहिंजी जान खे न ॻारियो या तव्हां पंहिंजी जान खे ॻारींदव छा? ऐं लम युमिनू बिहाज़ल हदीस असफ़ा, ॾुख में त हीअ असांजे चवण क़ुर ते अमल कोन था कनि या क़ुर खे सम्झनि कोन था, ईमान नथा आणनि। अलाह फरमाए थो अल्लाह ला इलाहा इल्लाहू, तर्जुमो आहे त अलाह ई सभु कम अकेला करे थो, हाजत रवाई अकेलो करे थो, इल्लाहू हुन सां गॾु केर ॿियो शामिल कोन्हे। अल हयुल कयूम, माना अलाह ताला न सिर्फ़ ज़िंदा आहे पर पावर में बि आहे। नज़ल अलैकल किताब बिल हक़, ऐं हीअ क़ुर शरीफ़ आहे त ख़िताब वाहिद सीगे में, लेकिन तर्जुमो कयां थो त हीउ क़ुर अलाह नाज़िल कयो आहे तव्हां ते बिल हक़, जंहिंखां सवाइ पास थियणु मुमकिन ई कोन्हे को। क़ुर खे ॿुधण खां सवाइ, क़ुर खे सम्झण खां सवाइ पास थी न सघंदो, इहो बिल हक़ आहे। बिल हक़ माना प्रोग्राम क़ुर जो आहे त इन ते अमल कंदव त पास थींदव। मुसद्दिक़न लिमा बैन यदई, क़ुर जूं ॻाल्हियूं उहे ई आहिनि जेके पोयनि किताबनि जूं आहिनि। व अंज़ल तौरात वल इंजील, साॻियो ई अलाह हुआ जंहिं तौरात ऐं इंजील नाज़िल कयो आहे। तंहिं करे क़ुर इन्हनि जे मज़हबनि खे कॉन्ट्रडिक्ट नथो करे, उन्हनि खे मुखालफ़त कोन थो करे, पर सिर्फ़ु उन्हनि ॻाल्हियुनि जी उन्हनि जी इस्लाह थो करे जेके हुननि हथ जूं ठोकियूं आहिनि इन्हनि किताबनि में। आख़िर इंसान जॾहिं जहन्नम में वेंदा त छा चवंदा? चवंदा या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला, चवंदा हाय घोड़ा हाय घोड़ा, अड़े मां जेको आहे सो फलाणे सां दोस्ती छो रखी, या चवंदा हाय घोड़ा मां फलाणे सां दोस्ती छो न रखी, कंहिं नेक सां छो न आया, नेक सां छो न वियुसि। हे जेको तरावियूं थींदियूं उन में तर्जुमा थींदा, मां उन्हनि जी कंपनीअ में शामिल छो न थियुसि, या मां अहिड़े बुछड़े सां छो दोस्ती रखी। लक़द अज़ल्लनी अन ज़िक्र, इन शख़्स या इन ग्रुप मूंखे क़ुर खे सम्झण खां गुमराह करे छॾियो। ज़िक्र जी माना हिते मां सिधो सो क़ुर जी थो कयां। बाद जानी, जॾहिं के इहो ज़िक्र क़ुर असां वटि अची चुको या हाणे मफ़हूम थियो त माना क़ुर खे सम्झण जा मौक़िया हुआ, लेकिन हे बुछड़े दोस्त मूंखे तास में लॻाए छॾियो, हिन बुछड़े दोस्त मूंखे कचहरीअ में लॻाए छॾियो, हे मुंहिंजे बुछड़नि दोस्तनि मूंखे शराब में विहारे छॾियो, हिननि बुछड़नि दोस्त मूंखे तास ते विहारे छॾियो। त पोइ था चवनि या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला, हाय घोड़ा अहिड़े फलाणे सां निभागे सां मां दोस्ती छो रखी, इन्हनि मूंखे गुमराह कयो जो मां क़ुर बि कोन ॿुधो। पोइ अलाह फरमाए थो वकान शैतान लिल इंसान खज़ूला, बेशक शैतान इंसान खे बुछड़ो ई करण जे लाइ, शैतान जी ड्यूटी आहे त इंसान खे जेको सो बुछड़ो करे। ऐं पोइ जॾहिं जहन्नम में वेंदा ऐं हेड़े रमज़ान जे महीने में बि क़ुर खे न चंबड़ंदा, पोइ अलाह जो रसूल कंदो शिकायत। छा चवंदो? वकाल रसूल, अलाह जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो या रब्बी, ए मुंहिंजा रब साईं, इन बेशक इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा, बेशक मुंहिंजी क़ौम इन क़ुर खे छॾे ॾिनो, हिजर कयूं। इहा आहे सज़ा जेका असांखे मिलंदी आहे। अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह खे ईअं चवंदो मां छा कयां, ऐं त चयोमान त क़ुर पढ़जो, जी माना कजो, सम्झिजो। रमज़ान जे महीने में ख़ासि तौर क़ुर शरीफ़ जो लाइ तव्हांखे टाइम मिलंदो, उहे बि पढ़जो, पर न कयनि। इहा मुंहिंजी क़ौम खे इहा हालत आहे। अलाह ताला खां दुआ आहे कि अलाह साईं असांखे हिन रमज़ान शरीफ़ जेको अलाह करे त नसीब थींदो, गारंटी कान्हे, पर जेकॾहिं रमज़ान शरीफ़ नसीब थिए त हिन में असां
सॼी राति क़ुर खे सम्झूं ऐं पढ़ूं, सम्झी पढ़ूं ऐं रमज़ान जा रोज़ा रखूं त इनशा अलाह ताला इहे ॿई क़ुर ऐं रमज़ान असांखे घणनि जेको सो असांजे खामियुनि खां अलाह खे सिफ़ारिशूं करे शफ़ातूं करे असांखे बचाईंदा ऐं उनखां अलावा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि असांजी शफ़ात कंदो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।